Bismillahirrahmanirrahim. Exercise कंदासीं 31.1. Complete the sentences. जुमला मुकम्मल कयो. Use must plus these verbs. Must इस्तेमाल कंदो पोइ वरी ही verbs इस्तेमाल करणा आहिनि तव्हांखे. Be, eat, go, learn, meet, wash, when. Number 1. I am very hungry. मूंखे तमामु वॾी बुख लॻी आहे. I must eat something. मूंखे का शइ खाइणी आहे. माना लाज़मी खाइणी आहे. लाज़मी खाइणु घुरिजे. वॾी बुख आहे मूंखे. Number 2. Marilyn is a very interesting person. माना छोकिरी आहे मेरिलिन ॾाढी ज़बरदस्त दिलचस्प शख़्सियत आहे. You must meet her. तोखे हुन सां कीअं बि करे मिलणु घुरिजे. तूं हुन सां मिल वाह जी शख़्सियत हुई. Number 3. My hands are dirty. मुंहिंजा हथ गंदा आहिनि. मुंहिंजा हथ मेरा आहिनि. मुंहिंजा हथ ख़राबु लॻा पिया आहिनि. I must wash them. मूंखे कीअं बि करे उहे धोइणा आहिनि. माना उहे छा बि मूंखे धोइणा ई धोइणा आहिनि. हथ ॾाढा गंदा लॻा पिया आहिनि. मेरा आहिनि. मूंखे उहे माना कीअं बि करे धोइणु घुरिजनि. Number 4. You must learn to drive. तोखे कीअं बि करे गाॾी हलाइणु सिखणु घुरिजे. It will be very useful. वॾे कमु ईंदई. माना छा बि थिए न गाॾी हलाइणु सिखो वॾे कमु ईंदई. Number 5. I must go shopping. मूंखे कीअं बि करे अॼु ख़रीदारी करण जे लाइ वञिणो आहे. I need to buy some food. मूंखे कुझु खाधे जी ज़रूरत पए आहे ख़रीद करण जी. इन करे मूंखे अॼु शॉपिंग जे लाइ कीअं बि करे वञिणो ई वञिणो आहे. कुझु खाधो वठी अचिणो आहे. मूंखे खाधे जी ज़रूरत पई आहे ख़रीद करण जी. इन करे. Number 6. The game tomorrow is very important for us. सुभाणे वारी जेका गेम आहे न असांजे लाइ तमामु अहम आहे. वॾी ज़रूरी आहे असांजे लाइ. We must win. असांखे कीअं बि करे इहा खटणी आहे छा बि थिए. Number 7. You can't always have things immediately. ज़रूरी न आहे त तव्हांखे उते उते कम थी मिलनि. माना फौरन जल्द में जल्द तव्हांजा कम थी वञनि या तव्हां वटि उहे शयूं अची वञनि ईअं त सदाईं थी नथो सघे. You must be patient. तव्हांखे छा बि थिए न सब्र करिणो पवंदो. ईअं न आहे त तव्हां कीअं बि करे मरीज़ थी वञो. तव्हांजो लफ़्ज़ी माना वारो फोकस त माशाअल्लाह छा ॻाल्हि कजे. यू मस्ट बी पेशेंट जी माना हिते तव्हांखे सब्र करिणो पवंदो. ज़िंदगी जे अंदरि यानी सब्र हिकिड़ी अहम शइ आहे. उते का बि शइ न थींदी आहे. अंग्रेज़ी ॿोली सिखणु आहे या कुझु बि करणु आहे उनजे लाइ तव्हांखे सब्र करिणो पवंदो. आहिस्तगी सां हर शइ थींदी रहंदी आहे. तकड़ में तरीअ ते बेश्त न थींदो आहे. इन जी माना आहे